टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त सुराण अदबी संगत टंडो जान मोहम्मद पारां मुक़ामी रॉयल मैरिज हॉल में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक ऐं नामोर शाइर मास्तर निमनाज़ जी नई रूहानी किताब ज़िक्र सरकार मदीना जी शानदार तकरीब रोनमाई टाउन चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद जे हथां अमल में आंदी वई, जंहिं में इल्म अदब ऐं अक़ीदत जो हसीन संगम ॾिसण वटां हो। तकरीब जी शुरूआत हसीब रवायत हमद बारी ताला ऐं नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कई वई, जंहिं बाद रस्मी खिताबनि जो सिलसिलो शुरू थियो। शहर जे इल्मी अदबी समाजी ऐं सियासी हलकनि मां केतिरनि नालनि वारनि शख्सियतुनि तकरीब में शिरकत कई, जेके शाइर निमनाज़ जे अदब अक़ीदत ऐं फन खे भेटा पेश करण लाइ मौजूद हुआ। तकरीब जा ख़ास मेहमान डॉक्टर असद जमाल पली, काज़ी नूर मोहम्मद सांद, मीर एजाज टालपुर, ताहिर जट, सनाउल्ला जुमानी, आदिल अहमद शाह सेठ, फयाज राशिद समेत केतिरनि मोतबर शख्सियतुनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे किताब जे मौज़ू, असलूब ऐं इसराइती पैगाम ते रोशनी विधी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।